वॾे वज़ीर वादली शाह चयो आहे त सिंध में पाणी जी सख़्त खोट आहे। वधीने सिजावल में शदीद पाणी जी खोट आहे। इर्सा पारां चश्मा चेलम लिंक केनाल खोलण वारे फ़ैसिले जी मसम्मत करियां थो। वफ़ाक़ी हुकूमत सां पाणी मसइले ते ॻाल्हाईंदो इमरान ख़ान पारां मुल्की इदारनि खे कमज़ोर करण जी साज़िश कई वई। सखर एयरपोर्ट ते साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर वादली शाह चयो आहे त मुल्क में पाणीअ जी 36% खोट आहे। सिंध में पाणी जी सख़्त खोट आहे। वधीने सिजावल वधीक मुतासिर आहिनि। पाणी जी फ़राहमी लाइ बंदोबस्त कयो पियो वञे। हुन चयो त कुझु ॾींहं अॻु सखर विराज जे कयल दौरे जो समर मिलियो आहे। हींअर पाणी कुझु वधियो आहे। इर्सा पारां चश्मा चेलम लिंक केनाल खोलण वारे फ़ैसिले जी मसम्मत करे थो। मुराद अली शाह चयो त इमरान ख़ान एतिरो वाइड़ो थी वियो आहे जो पाण खां सवाइ खेसि सभु करप्ट नज़र अची रहिया आहिनि। इमरान ख़ान पारां मुल्की इदारनि खे कमज़ोर करण जी साज़िश कई वई। संदसि चवणु हो त ताक़त ऐं हुकूमत हुजण बावजूदि हू मुल्क लाइ कुझु बि न करे सघियो। हुन चयो त मकानी चूंडूं थियण ऐं बलदियाती निज़ाम अचणु घुरिजे। इलेक्शन कमीशन खे दरख़्वास्त कई वई आहे त बजट करे इलेक्शन 15 ॾींहंनि में पोइ ते कई वञे। वॾे वज़ीर वादली शाह चयो त पब्लिक सर्विस कमीशन खे हिकु हफ़्ते अंदरि बहाल कयो वेंदो। इस शख्स ने भाई को भाई से लड़ाने की साजिश की। कहता क्या है कि जी जो लोग आए उनके बच्चों को तुम उनके बच्चों से शादियां नहीं करो, उनको स्कूल में तंग करो। ये कहाँ का एक, मैं कहता हूँ ये जो बुढ़ा सठिया जाता है वो लफ्ज़ कहता हूँ, उससे भी बदतर है ये शख्स। और इसको ये मुल्क की आवाम को सज़ा देनी होगी। ये सज़ा और नहीं आप कह रहे हैं गिरफ्तार कर लो ये कर लो, सज़ा यही है कि जो ये पागल कर दिया है ना इसे हुकूमत से निकाल के, जो हुकूमत इसके लिए बनाई गई थी। हम हमेशा कहते थे कि सियासत के अंदर इदारों को मुलविस नहीं करना चाहिए। हमारी हर पॉलिटिकल पार्टी की है। ये शख्स है जो इदारों को कह रहा है, अदालत को कह रहा है कि जी आप मेरे साथ रहें, सलामती के इदारों को कह रहा है आप मेरे साथ रहें, खुद मुलविस कर रहा है। ये अजीब किस्म का पॉलिटिशियन है जो निकला। और ये मैं बताऊँ असल में ये कभी सियासतदान था नहीं। इसको 94-95 से ये जो साजिश थी पाकिस्तान के खिलाफ तब से शुरू हुई थी। और अनफॉर्चुनेट था कि हमारे मुल्क में ऐसा शख्स वज़ीर आज़म बना। अल्लाह ताला ने हमें छुटकारा दिलाया। शॉर्टेज है, उस दिन हमने जो ब्रीफिंग दी थी मैंने आपको बताया था कि 36% शॉर्टेज अप्रैल में थी। तो अगर हमें अपने हिस्से का पूरा पानी मिले तब भी ये 36 या हो सकता है शॉर्टेज और बढ़े, इसलिए कि रिक्वायरमेंट अधिक बढ़ती जाएगी, वो शॉर्टेज रहेगी। तो हमने वो प्रॉपर रैशनिंग करनी होगी ताकि सबको पानी मिले। आप बिल्कुल दुरुस्त फरमा रहे हैं कि आपके गुड्डू बराज के कनाल्स खुलेंगे, आपका राइट बैंक के कनाल्स बंद हैं, दादू कनाल जो है उस पर बिल्कुल नहीं। राइस में तो भी टाइम है थोड़ा, अब राइस के भी प्लांटेशन के लिए आप पानी छोड़ते हैं। तो ये मेजर चैलेंजेस हैं जो हमने फेस करने। तो ये मैं नहीं कह रहा कि 55,000 मिल जाएगा तो हमारे पास वाफर मकदार में पानी होगा, जो उन्होंने हमसे कहा है। लेकिन जैसे मैंने कहा कि तशवीश इस चीज़ पे ज़रूर है कि उन्होंने चश्मा जलम कनाल। सुप्रीम कोर्ट में आर्टिकल 63A जी तशरीह लाइ दाख़िल सदाती रेफरेंस ते चीफ जस्टिस जी सिबराही में 5 रुकनी बेंच ॿुधणी कई। चीफ जस्टिस वासनाथ हिकु ॻाल्हि वाज़े थियणु घुरिजे त पाण मुराद नोटिस जो इख्तियार कंहिंजी मर्ज़ी सां इस्तेमालु नाहे थींदो। जजिस ते ॿधल बेंचिस चीफ जस्टिस खां दरख़्वास्त कंदियूं आहिनि, पोइ पाण मुरादो नोटिस वरितो वेंदो आहे। जस्टिस अमृता बंदयाल रिमास में वधीक चयो त डिप्टी स्पीकर जी रूलिंग बाबति 12 जजिस चयो त आइनी मामिलो आहे, तॾहिं पाण मुरादो नोटिस वरितो। तनक़ीद बावजूदि मुस्कुराहट सां सभिनी खे ॿुधाईंदसि। तहरीक इंसाफ़ जे वकील बाबर अहमद चयो त अदालत जो एहतराम आहे, जंहिं ते जस्टिस जमाल मुदोखेल चयो त काश इहो अदब ऐं एहतराम आम माण्हुनि में बि पखेड़ियो हा, जंहिं ते बाबर अहमद चयो त इन कम लाइ सुद समा वारी वज़ारत आहे। जस्टिस जमाल मुदोखेल चयो त माण्हुनि खे इहो बि ॿुधायो अदालतूं राति जो खुलंदियूं आहिनि। बलूचिस्तान हाई कोर्ट राति 2:30 वॻे खुली हुई। चीफ जस्टिस वासनाथ जेतिरी वणे तनक़ीद करियो, आइन जो दिफ़ा कंदा रहंदासीं। जेकॾहिं पंहिंजी पार्टी ख़िलाफ़ वञणु ज़मीर आहे त इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे। असांखे आर्टिकल 63 जी तशरीह ईंदड़ नसलनि लाइ करणी आहे। जस्टिस अमृता बंदयाल चयो त PTI जे फ्री वेल मेंबरनि ख़िलाफ़ जेको रेफरेंस दाख़िल कयो पियो आहे, असांखे उन जी परवाह नाहे।
अगुणी सरासी पुलिस ज़रदारी जी गड़ी खुदा बख्श भुट्टो पहुंची शहीदन जी मज़ारन ते हासिल भरी। अगुणी सरासी पुलिस ज़रदारी गड़ी खुदा बख्श भुट्टो पहुंची कायदे अवाम शहीद जुल्फ़कार अली भुट्टो, शहीद नसीर भुट्टो, बेगम नुसरत भुट्टो ऐं ॿिनि शहीदन जी मज़ारन ते हासिल भरी गुल रखी दुआ पिण घुरी। जॾहिं त अगुणी सरासी पुलिस ज़रदारी जी आमद ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। सिंध के वडे वज़ीर मादली शाह सां नेशनल फूड सिक्योरिटी वारे वफ़ाक़ी वज़ीर तारिक बशीर मुलाक़ात कई। मुलाक़ात में वफ़ाक़ी वेट कमिश्नर इम्तियाज़ गोपाक पिण शिरकत कई। इजलास में खुराक वारे वज़ीर मुकेश चावला, चीफ सेक्रेटरी सुहेल राजपूत, खुराक वारे सेक्रेटरी राजा खुरम शहजाद, स्पेशल सेक्रेटरी रहीम शेख ऐं ॿिनि शिरकत कई। मुलाक़ात दौरान वफ़ाक़ी वज़ीर वडे वज़ीर के कणक की ख़रीदारी ज़रूरत ऐं खोट बाबति आगाह कयो ऐं चयो त वफ़ाक़ी हुकूमत बाक़ी मुतालबनि खे पूरो करण लाइ इम्पोर्टेंट प्लान जोड़ींदी। उन मौक़े ते वडे वज़ीर मादली शाह चयो त सिंध में 3.8 मिलीमीटर कणक पैदा थिए थी, जॾहिं त कणक जी ज़रूरत 4.7 मिलियन मैट्रिक मीटर आहे। वडे वज़ीर चयो त सिंध जो ख़रीदारी जो हदफ़ 1.4 MMT आहे। हुकूमत 5,500 रुपया फ़ी 100 किलो जे इमदादी क़ीमत मुक़रर कई आहे। वडे वज़ीर मादली शाह वधीक चयो त पाणी खोड़ सबबि वधीक कणक पोखणु मुश्किल आहे। असांखे एकड़नि जे हिसाब सां उन खे जल्द वधाइणो पवंदो। उन मौक़े ते वफ़ाक़ी वज़ीर ऐं वडे वज़ीर कणक जी पैदावार खे साइंसी अंदाज़ में वधाइण ते इतफ़ाक़ पिण कयो। इस्लामाबाद हाई कोर्ट के चीफ जस्टिस अतर मिल्ला ॿुधणी दौरान रिमास न आहिनि त PTI जो शायदि अदालतनि ते एतमाद न आहे। अवामी जलसनि में रोज़ चयो वञे थो त अदालतूं राति जो छो खुलियूं वयूं। सियासी मौक़िफ़ बणायो वञनि था त अदालतूं कंहिं जे चवण ते खुलंदियूं आहिनि। इस्लामाबाद हाई कोर्ट के चीफ जस्टिस अतर मिल्ला हनीफ़ अब्बासी के वज़ीर आज़म जो ख़ासि मददगार बणाइण ख़िलाफ़ शेख रशीद जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई, जंहिं सिलसिले में अॻूणो घरू वज़ीर शेख रशीद अदालत में पेश थियो। चीफ जस्टिस शेख रशीद के रोस्टरम ते घुराए चयो त जलसनि में अदालतनि ते इल्ज़ाम तराशी ॾुखाईंदड़ आहे। छा तव्हां ऐं तव्हां जे इत्यादी PTI के इस्लामाबाद हाई कोर्ट ते एतमाद आहे? जेकॾहिं इमरान ख़ान जो एतमाद न आहे त चीफ जस्टिस तौरु मां माज़त करे केस कंहिं बि अदालत में उमाणे थो छॾां। जलसनि में चयो वञे थो त अदालतूं आज़ादु न आहिनि। 2014 में राति 11 वॻे PTI वर्कर्स जेके हिरासत में हुआ उन्हनि खे आज़ादु करण जो हुकुम ॾिनो वियो। चीफ जस्टिस शेख रशीद के चयो त तव्हां तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन खां बि पुछी वठो। जेकॾहिं उनखे एतमाद न आहे त असां नथा ॿुधूं। आवामी जलसनि में रोज़ चयो वञे थो त अदालतूं राति जो छो खुलियूं। सियासी मौक़िफ़ ठाहिया वञनि था त अदालतूं कंहिं जे चवण ते खुलनि थियूं। हुन अदालत में गुम थियल माण्हुनि बलोच शागिर्दनि जा केस आहिनि। अवाम जो एतमाद ख़राब न करियो। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस चयो त शेख रशीद साहब ही अदालतूं सभिनी लाइ आहिनि। उन ते शेख रशीद जवाबु ॾिनो, राइट सर। जस्टिस अतर मिल्ला वधीक चयो त PTI खे शायदि अदालतनि ते एतमाद न आहे। उन ते शेख रशीद जवाबु ॾिनो त एतमाद आहे तॾहिं त अदालत में आयो आहियां। चीफ जस्टिस जो चवणु हो त जेकॾहिं तव्हांजो अदालतनि ते एतमाद आहे त अदालत ॿुधंदी। फ़रियादी जो अदालत ते एतमाद हुजणु घणो ज़रूरी आहे। ॿियूं बि अदालतूं आहिनि, ॿिया बि जज आहिनि जेके तव्हांजा केस ॿुधी सघनि था। जस्टिस अतर मिल्ला शेख रशीद खे चयो त वकील यकीनन तव्हांखे ॿुधायो हूंदो त रूल्स मौजूदु आहिनि। PPMPL लियसन ज़रदारी चयो आहे त सिंध में पाणी खोट आहे, जंहिंखे जल्द ख़तमु कराइण लाइ पार्टी क़यादत कोशिश वठी रही आहे। PPMPL लियसन ज़रदारी टटे में मसरूफ़ तरीन ॾींहं गुज़ारियो, अवामी गॾिजाणियूं ऐं तासियतूं कयूं। शिरासी हाउस टटे पहुची अॻूणे ज़िले नाज़िम सैयद शफ़क़त शाह शिरासी जे भाउ MPA रियाज़ शाह शिरासी ऐं MNA अयाज़ शाह शिरासी सां मक़बूल शाह शिरासी जे लाॾाणे ते तासियत करे ॾुख जो इज़हार कयो। PPMPL लियसन ज़रदारी नौजवान अॻवान आशिक़ ज़रदारी मोहसिन हाउस ते मुख़्तलिफ़ वफ़दनि साणसि मुलाक़ातूं पिणु कयूं। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे MPA हाजी लियसन ज़रदारी चयो त PP अवामी ख़िदमत ते यकीन रखे थी। ठटे ऐं मकली वासिन खे किंझर मां पीअण जे पाणी जी फराहमी लाइ 2.5 अरब जी स्कीम ते अमली कमु शुरू थी वियो आहे। हुन चयो त पाणी स्कीम खे जल्द मुकमल कयो वेंदो, जंहिंसां माण्हुनि जी तकलीफ़ुनि में घटिताई ईंदी। MPA लियसन ज़रदारी चयो त सिंध में पाणी जी खोट आहे, जंहिंखे जल्द ख़तमु कराइण लाइ पार्टी क़यादत
कोशिशूं वठी रही आहे। उन दस में 60,000 क्यूसेक पाणी छोड़ कयो आहे। नासिम मीरपुर भटोरे में भी ज़री पानी की खोट सबब आबादगार सख्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। वधीक तफ़सील ॾाए रहियो आहे अशरफ चांडियो। जी नाज़रीन, सॼी सिंध जा मीरपुर भटोरे में जेको पाणी जी शदीद खोट थी वई आहे, हिते सारियल फसल जी का मुद अची वई आहे। हिते जेके आबादगार जेके आहिनि उहे पंहिंजे फसलनि जी बिल्कुलु तयारी करे रहिया आहिनि। कुझु तयारियूं करे छॾियूं आहिनि, पर अञा ताईं पाणी न ॾिनो वियो आहे। जेके हिते माल ढोर ढागा जेके उहो उञ मरी रहिया आहिनि, उन हवाले सां हिते जेके आबादगार मौजूदु आहिनि, अचो त उन सां ॻाल्हि ॿोल करियूं त उन जो वधीक छा चवणु आहे। सिंध जे अंदरि एॾो शदीद पाणी जो बहिरान थियो आहे जो चुपायो माल उञ मरी रहियो आहे, फसल तबाह थी विया आहिनि, माण्हू सख़्तु परेशानी जी हालत में आहिनि। वफ़ाक़ सिंध जे पाणी ते कब्ज़ो थो करे ऐं पीपली सरकार उन सां ॻाल्हाए बि नथी को सिंध जो पाणी ॾिनो वञे। दरिया जे अंदरि वारी पई उॾामे ऐं सॼी सिंध सां इहा नाइंसाफ़ी आहे। सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾेई इंसानी ज़िंदगियूं बचायूं वञनि। पानी जी इंतहाई शदीद तरीन खोट आहे, शदीद तरीन। जिते असांजा गुज़िरियल केतिरे अरसे खां तलाउ जेको आहे भटोरे शहर जो, तंहिंमें पाणी न आहे ऐं असांजे ज़रई आबादी जे लाइ कंहिं बि क़िस्म जो पाणी न आहे। वाराबंदी में असांखे असांजे गंज बहर खे ख़ुशूसन वाराबंदी में बि यादि कोन थो कयो वञे। उहो वारो बि असांजा जेके आहिनि सम्झो त सियासी तौरु जेके ताक़तवर धुरियूं आहिनि उहे असांजो पाणी खणी था वञनि ऐं नंढनि आबादगारनि खे ख़ुशूसन लाड़ जे हेठी तबिके खे कतई पाणी न आहे। असांजा माल, असांजा माण्हू, इवन असांजे गुसल करण जे लाइ बि असांखे शहर में पाणी कोन थो मिले। असांजी ज़मीन जा इहे हालात ॾिसो, ज़मीन में पाणी कोन्हे ऐं माल उन ई बुख में रहियो आहे। असां पंहिंजो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलाल भुट्टो ऐं वफ़ाक़ी पंहिंजो जेको मिनिस्टर आहे पाणी जो ख़ुर्शीद शाह खे अपील था करियूं त पाणी खोट शदीद खोट आहे उहा ख़तमु कई वञे। सॼी सिंध जेको सो सोकड़े जो शिकार आहे ऐं सॼी सिंध जो पाणी जेको सो बंदि कयो वियो आहे। पीपल्स पार्टी ऐं पंहिंजो नवाज़ लीग जी गॾियल तौर ते हुकूमत आहे। हिन वक़्तु सारियुनि जी पोखाई तमामु मुतासिर आहे। असीं जेके नंढा ज़मीनदार आहियूं से पाणी जे हिकिड़े सुर्की जे लाइ जेको तड़पी रहिया आहियूं। असीं वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत सैयद ख़ुर्शीद शाह खे इहा अपील था करियूं त सिंध जो पाणी मुहैया कयो। पंजाब जी इस्टेब्लिशमेंट सिंधू दरिया ते कब्ज़ो करे वेठी आहे। पंजाब 1973 जे पाणी जे साॻे थुके ऐं लताड़े छॾियो आहे। सिंध जी ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि। आबादगार हारी ख़ुदि परेशान थियो वेठा आहिनि। पीपल्स पार्टी जी हुकूमत में सिंध सां मातिल माऊ वारो सलूक कयो पियो वञे। असां इहो मुतालबो था करियूं GSN मां जे प्लेटफॉर्म तां त सिंध जे आबादगारनि हारियुनि खे पाणी ॾिनो वञे, सिंध जी ज़राइत खे बचायो वञे। नासिम ठिकराठी में आबादगारनि पारां ज़री पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। वधीक तफ़सील ॾाए रहियो आहे अली नवाज़ महल। जे त नाज़रीन, समूरी सिंध जीअं ठिकराठो जे मुख़्तलिफ़ वाहन मुबारकपुर मैनर, बम्बली मैनर, लठवा, महरोवा ऐं ॿियनि केतिरनि शाखनि में हिन वक़्त ताईं पाणी जी सख़्तु खोट आहे, जंहिं सबबु आबादगार हारी सख़्तु परेशान आहिनि। पोखियल फसल जेके आहिनि उहे सुकी सड़ी रहिया आहिनि ऐं वणनि जे फसल जी वक़्त ते पोखाई न थियण सबबु वॾो नुक़सानु थींदो आबादगारनि खे, जंहिं करे हितां जा हारी आबादगार सरापा एहतिजाज बणियल आहिनि। वधीक उन्हनि जो छा चवणु आहे? हीअ मुबारकपुर मैनर आहे, तव्हांजे साम्हूं आहे, बिल्कुलु ख़ाली पियो आहे ऐं पाणी जी इंतिहाई किल्लत आहे। हितां जा हारी, हितां जा आबादगार ॾाढो परेशान आहिनि। सो असां गुज़ारिश कंदासीं आला अमलदारनि खां त महिरबानी करे हीअ मुबारकपुर मैनर आहे, लठवा आहे, महार मैनर आहे ऐं हिते इलाइक़े जा जेके बि वाह आहिनि इहे पाणी खां बिल्कुलु महरूम आहिनि ऐं हितां जा माण्हू एॾा त परेशान आहिनि। जेके चौपायो माल आहे उहे उञ मरण लॻो आहे ऐं पाणी तमामु कोन्हे ऐं तमामु हालात ख़राबु आहिनि। सिंध जो पाणी सिंध खे ॾियो, सिंध खे हक़ ॾियो, जीअं हीअ वाह हलनि ऐं हीअ वाह जो रौनक आबाद थिए ऐं हारनि में ख़ुशी अचे। फसल सुको पियो आहे, तेल महांगायो आहे, महिरबानी करे असांजो पाणी छॾियो बाबा। अञा ताईं असांजे शाखनि में पाणी न आयो आहे। जेका असांजा फसल राधल आहिनि उहे बि सुकनि था पिया। माल मरे थो पियो, को तिलड़ो कयो आहे असां चटी डीज़लनि जी भरे उहे सुकी सड़ी आहिनि। कुझु असांजे लाइ रहम कयो। हे असांजे वाहन जी हालत आहे, हे असांजे फसलनि जी, मुल्कनि जी, हे असां सां न हक़ आहे। कहिड़ो तरीक़ो आहे? इन जे लाइ का महिरबानी थिए असां मिसकिननि ते। जेको माल अचे थो उन वटि बि पाणी न आहे। डीज़ल जेके 150 रुपया लीटर थी वियो आहे, असां बराबरि उहो पोख सड़ी वई आहे, ख़तमु थी वई आहे। पाणी हिन वक़्तु अञा न छॾियो आहे तव्हां वाहन में। असांजे में 20 मण बि पाणी को सवा न लथी आहे कणिक। पाणी कोन हुए छा त फसल थिए? हिन वक़्तु उहा सभ जो कोई कोन थो ॿुधे। वारी थी उॾरे, छड़ो दुधुड़ थी उॾरे, वाह पाणी जी चुकी न आहे। सो ॻाल्हि आहे त महिरबानी करे असांजा वाह छोड़ियो
असांखे पाणी खपे, मुल्क विरहण लॻो पियो आहे, आबादी आहे, असां बुख मरूं था पिया, आबादगार आहियूं असांखे पाणी खपे, असांखे ॿियो कुझु बि न खपे, पाणी खपे, पाणी खपे। मैनर आहे, मुंबरपुर मैनर आहे, बम्बली आहे, सभु ख़राबाद आहे, सॼी सुक ते पई आहे। फसल जो टाइम थियो आहे, महिरबानी करे असांखे पाणी ॾियो, पाणी आहे कोन, पाणी खां सवाइ बोरान आहे, पाणी खां सवाइ थींदो छा? फसल खां सवाइ छा पखी उन मरनि था, माल मरे थो, माण्हू ई मरनि था, फसल हूंदो त आबादी थींदी, आबादी न आहे त मुल्क ग़ैराबाद, पाकिस्तान ई ग़ैराबाद थींदो। न लठ में पाणी आहे, न मुबारक में न, गुडू में असांजे वाह मसू वाह सुको पियो आहे, अञा मसू वाह बि न छुटो आहे। महिरबानी करे धरती टीवी न्यूज़ ठिकराठो। मेमण ॻोठ पुलिस गदाफ मां वॾी पहिरीं अगवा थियल 2 वरियें जे मासूम बालिग खे बासाफ़ करण जी दावा कई आहे। पुलिस चवण कार्रवाई दौरान हिकु औरत समेत 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस मौसिफ़ हैदराबाद जे लतीफ़ाबाद वारे इलाइक़े में कार्रवाई करे खारादर जे वापारी मोहम्मद मुईस जो 2 वरियें जो बालिग मौसिफ़ बासाफ़ करायो वियो आहे, जॾहिं त कार्रवाई दौरान हिकु औरत समेत 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस मौसिफ़ मासूम बाड़े खे वॾी अॻु फस्टा वाटर पार्क गदाफ मां अगवा कयो वियो हो। गिरफ़्तार जवाबदारनि खे CCTV फुटेज जी मदद सां गिरफ़्तार कयो वियो आहे। महांगाई जी नई लहर कोटड़ी ताईं पहुची वई ऐं ग़रीब माण्हुनि जा 2 हथ मथे ते अची विया। शहर में हिन वक़्तु मुर्गे जे गोश्त जी क़ीमत 700 रुपया फ़ी किलो थी वई आहे, जॾहिं त भाॼियुनि जी क़ीमतूं पिणु आसमान ते पहुची वियूं आहिनि। लीमू 1000 रुपया विकिरो थियणु लॻो, बसर 120 रुपया किलो, थूम 480 रुपया फ़ी किलो, टमाटे समेत ॿिनि भाॼियुनि में 40 खां 100 रुपया फ़ी किलो ते इज़ाफ़ो कयो वियो। महांगाई जी नई लहर सबबि घटि आमदनी वारा माण्हू हिकु वक़्त जी मानी बि मुश्किल सां खाई रहियो आहे। शहरियुनि जो चवणु आहे त हुकूमत पंहिंजनि मामलनि में अटकियल आहे, पर आवाम महांगाई में पिसी रहियो आहे। जामशोरे जे डिप्टी कमिश्नर सेवण में खुली कचहरी आवाम शिकायतूं कंदे शिरकत न कई। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जे ख़ासि हिदायतनि ते डिप्टी कमिश्नर फरीदुद्दीन मुस्तफ़ा सेवण कैम्प ऑफिस में शहरियुनि जी शिकायतूं ॿुधण लाइ खुली कचहरी मुनक़िद कई। खुली कचहरी में शिरकत न कंदे आवाम जो चवणु हो त खेनि ख़बर ई नाहे ऐं नौकरी कंहिं खुली कचहरी बाबति ॿुधायो आहे। संदसि चवणु हो त कामरनि सेवण शहर खे खंडर में तब्दील करे छॾियो आहे। वॾे वज़ीर जे चवण ते हिकु ॾींहुं अची फोटो सेशन करे हलिया वञनि था। गुज़िरियल 4 महीननि खां सेवण ऐं बांसीदाबाद में पाणी नाहे। इन वक़्तु DC किथे हो? शहरनि चयो त शहर में महांगाई रुस ते आहे, कॾहिं ई ऑफिसनि खां ॿाहिरि नाहे निकितो। शहरी पाणी जे फुड़े फुड़े लाइ तड़पी रहिया आहिनि। SSP सखर रिश्वत वठण जी शिकायतनि ते आबाद थाणे जे SHO खे मुअतल करे छॾियो। SSP सखर शहरियुनि पारां अवामी शिकायतुनि जो नोटिस वठंदे SHO आबाद जहांगीर महर खे मुअतल करे छॾियो। शहरियुनि पारां आबाद थाणे जे SHO जहांगीर महर ख़िलाफ़ रिश्वत वठण शिकायतूं कयूं पियूं। शहरियुनि जे मुसलसल अहिड़नि शिकायतुनि ते SSP संघार मलिक नोटिस वठंदे SHO आबाद जहांगीर महर खे मुअतल करे लाइन हाज़िर करे छॾियो। गढ़ी खैरो वेझो बेगारी कैनाल पुल सबून हाल हुजण सबबि कंटेनर्स गुज़रण बाद धमाके सां किरी पई। कोयटा खां ईंदड़ सामान सां भरियल कंटेनर बेगारी कैनाल पुल तां गुज़री रहियो हो त पुल धमाके सां टुटी पई। पुल किरण सबबि कंटेनर गलती थी पई, शाख में किरी पियो, जंहिंजे नतीजे में पुल मुकमल तौर ते तबाह थी वई। ख़ुशकिस्मती सां को बि जानी नुक़सान न थियो। पुल टुटण बाद ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई, जंहिं सबबि आवाम खे सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पइजी वियो आहे। ॿी ख़बर शामिल कंदासीं। राधण जे ॻोठ काज़ी जादरा वासिन औरत पुलिस जे मुबैना ज़ियादतनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे इंसाफ़ जी घुर कई आहे। UC काराणी मिसमात अमीरा ख़ातून ज़ाल अली अकबर जुनेजो प्रेस क्लब वाॾो पहुची एहतजाज कंदे इल्ज़ाम हुयो त विहड़ पुलिस बिला जवाब संदन जीअण जंजाल करे छॾियो आहे। औरत ॿुधायो त पुलिस वेदी लाशारी में वादिल लाशारी ख़िलाफ़ ऑपरेशन कयो। ऑपरेशन जी आड़ में संदसि घर ते
हुला करे भञरा करे घर में पियल नियाणियुनि जो ॾाज सोना सेवर रोक रक़म ऐं ॿियो क़ीमती सामान खणी विया आहिनि। हुन चयो त पुलिस मुड़ुस ऐं संदसि 3 पोटनि मथां कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि और DIG लाड़काणो ऐं SSP खां घुर कई त नोटिस वठी जांच कराई ऐं मुड़ुस ऐं पुटनि ते दाख़िल कयल कूड़ा केस ख़तमु करे फुर कयल सामान वापसि कराए इंसाफ़ कयो वञे।